अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो तव्हांजो? जलालुद्दीन जलवान। जलालुद्दीन चाचा हमादुल्ला जिन राति मूं वटि आया हुया, उन्हनि ॻाल्हि कई त असांजो ॻोठु बडो जलबाणी आहे, उते इमाम बारगाह जे लाइ नलके जी अशद ज़रूरत आहे, का मशीन भरी पई आहे, ॻाल्हि सही हुई? जी साईं, वधीक तव्हांखे असां मिशन बि ॾेखारी तव्हां मिशन बि ॾिठी, उन खां बाद में तव्हांजा थोराइता आहियूं जो असांखे हिन मुहर्रम जेके महीने में सबील जे लाइ तव्हांखे असांखे मिशन ॾिनी आहे, असां तव्हांजा वॾा थोराइता रहंदासीं। असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हांजी ख़िदमत असांखे मौक़ो ॾिनो, वॾी महिरबानी। पर मां तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी पियो सम्झां त जीअं मां राति स्टेटस रखियो, सॉरी ॻोठ जो नालो बि न ॾिनो हुयो, चयो नलके जी ज़रूरत आहे असांखे इमाम बारगाह में, त अलाह पाक जे सखी बाने राति जो देरि सां असां ॾे अमानत मोकिली 4000 रुपया, जंहिंमां हीअ तव्हांजी 3600 रुपये तव्हांजी मशीन आई आहे। ऐं हुन भाउ असांखे शाबस आहे, हुनखे लख आफ़रीन अथसि, त चए थो साईं तव्हां रूट ते वञो था, तव्हांखे पेट्रोल वग़ैरह लाइ हुजनि, उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो? साईं असां उनजा थोराइता आहियूं, परवरदिगार पंहिंजी बारगाह में हुनजो इहो हदीअ क़बूल करे, उनखां बाद में हिन में जेको आहे मोमिन मुस्तफ़ी थींदा, एतिरो ई हुनखे फ़ाइदो मिलंदो, उनजे लाइ बि सवाबु आहे, असांजे लाइ बि बहितरीनु कमु आहे इहो। असां ॿी अहिड़ी स्पेशल रिक्वेस्ट बि कंदुमि त जेका तव्हां वटि ऑलरेडी पुराणी मशीन आहे, उनखे रिपेयर कराए कंहिं ग़रीब मुस्तहिक खे ॻोठ में ॾिजो। इंशाअल्लाह ईअं ई कंदासूं। ऐं ॻोठ जो हाल अहिवाल ॾियो, कीअं तव्हांजो ॻोठ स्कूल कीअं पियो हले, हिते सहूलियतूं आहिनि या न? मां त ॾिठो आहे त को रस्तो बि कान्हे। साईं हाणे असांजे ॻोठ जो तव्हांजे अॻियां साम्हूं आहे, न रोड आहिनि, न रस्ता, न घिटियुनि जो तव्हां पंहिंजे पाण रस्ता ॾिसी आहियो, उनखां बि ड्रेनेज सिस्टम पंहिंजे पाण ठही अथनि, रस्तो आहे, ॻोठ में दाख़िल थियण लाइ कुझु कोन्हे को। असांजी स्कूल आहे जंहिंमें 3 उस्ताद आहिनि माशाअल्लाह, जेके चैलेंज कनि था त कंहिंखे ताक़त कोन्हे को असांजो पघार बंदि कराए, या वरी असांखे को ड्यूटी कराए त ख़बर पए कंहिंखे। मां सिर्फ़ु उते इशू ई ॼाणनि था, भाई बडो जलबाणी आहे, दहशतगर्दनि जो ॻोठ आहे, शायदि आहे छा आहे हिते? आया आहियूं असां सरेआम आयासीं, अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे, रोक कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि बि न त ख़ैर अगस्त जो जीअं महीनो ईंदो, स्कूल ओपन थींदा, इनशाला मां ज़रूरु ईंदुसि, वाइदो आहे तव्हां सां त ईंदुसि, हिन खां पुछाणो सख़्तु पुछाणो बि कंदुसि त छा कारण आहे, छा तव्हां चाहियो था त असांजा बच्चा जेके आहिनि उहे तालीम न पिया आहिनि, उहे ग़ुलामी कंदा वठनि? पर मां तव्हां खां सवाल इहो कंदुमि त जेको अॼु हीअ असां इमाम बारगाहनि जी ख़िदमत था कयूं या ग़रीबनि ताईं पहुचूं था, उनजी ख़िदमत था कयूं, छा ई चूंडियल नुमाइंदनि जो कमु आहे? साईं कमु त उन्हनि जो आहे जेके असांखां इलेक्शन मां वोट था वठनि, असां जिन जे लाइ ड्यूटियूं कयूं, ख़िदमत था कयूं, असां उन्हनि ते बि थोराइता आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हाए सघूं। पोइ बि हर को सम्झी वञे थो हिन ॻाल्हियुनि खे, असांजे शहरनि खे छा हाल असांजा आहिनि। असांजे ॻोठ जी तक़रीबन तव्हां हाल ॾिसो था, बिजलियुनि जा इहे निज़ाम आहिनि, ड्रेनेज जे निज़ाम आहिनि, स्कूल जो हाल इहो ई आहे जेको तव्हांजे साम्हूं ई आहे। सुजाग न्यूज़ जे जेके प्लेटफॉर्म था असां इहे कमु था कयूं, कॾहिं ग़रीब मिसकिननि यतीमनि बेवाहनि जी ख़िदमत था कयूं, कॾहिं बीमारनि जी ख़िदमत था कयूं, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? साईं बहितरीनु अमल आहे इहो, इन खां वधीक असां नथा चई सघूं। शायदि हिन अमल में ई असांखे जेको आहे अमल ख़ैरु मिलंदो, इन जो बि अजुर तव्हांखे इंशाअल्लाह हिते न त अॻिते तव्हांखे ख़बर पवंदी हिन अजुर आहे छा। बेशक बेशक, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी।